अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ते मिरर में अवां खे भलीकार आऊं आहियां रोशनी मेमन। नाज़रीन, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में रेवेन्यू खाते जे हिकु अहिड़े कारनामे जो ज़िक्र कंदासीं ऐं अवां खे ॿुधाईंदासीं त रेवेन्यू खाते जे अमलदारनि कीअं पैसनि ख़ातिर माहौलियात दुश्मनी जो सबूत ॾींदे तिमर जे ॿेलनि वारी ज़मीन रिहायशी ऐं कमर्शियल मक़सदुनि लाइ अलाट करे छॾी आहे। नाज़रीन खे इहो बि तफ़सील सां ॿुधाईंदासीं त बिल्डर माफ़िया कीअं रातो राति पुलिस ऐं रेवेन्यू अमलदारनि जी मदद सां तिमर जे ॿेलनि जी ज़मीन ते कब्ज़ा कराए थी। तिमर जा ॿेला ख़त्म करे ज़मीन खे रिहायशी ऐं कमर्शियल मक़सदुनि लाइ इस्तेमालु करण बाबति निगरान हुकूमत जी करायल जांच ऐं उन जांच जी रोशनी में साम्हूं आयल सिफ़ारिशुनि खे बि पंहिंजो प्रोग्राम जो हिसो बणाईंदासीं ऐं इहो सम्झण ऐं इहे तफ़सील साम्हूं आणण जी कोशिशि कंदासीं त अहिड़े माहौलियाती दुश्मनीअ में केरु ऐं कीअं मुलविस आहे। जेकॾहिं ज़िम्मेवारनि जी निशानदेही थी बि आहे त उन्हनि ख़िलाफ़ का असराइती कार्रवाई छो नथी थिए। पैसनि जी चमक सिंध जे रेवेन्यू अमलदारनि तिमर जे ॿेलनि खे बि बख़्श न कयो। कूड़ा खाता ठाहे 100 एकड़ एराज़ी रिहायशी ऐं सनती मक़सदुनि लाइ अलाट करे छॾी। कोरंगी जे देह ड्रिह में कोरंगी क्रीक सिस्टम निज़ाम में ईंदड़ इलाइक़े में कूड़ा खाता ठाहे ज़मीन अलाट कई वई। रिकॉर्ड में 445 खां 475 ताईं सर्वे नंबर रखिया विया। सामूंडी माहौल जे तहफ़ुज़ लाइ कमु कंदड़ आलमी इदारे WWF जी शिकायत ते निगरान हुकूमत पारां करायल जांच में ज़मीन अलाट करण ऐं कूड़ा खाता रखण जी तस्दीक थी वई। समुंड अंदरि मौजूदु तिमर जे ॿेलनि वारे 674 एकड़ एराज़ी कूड़ा खाता रखी मुख़्तलिफ़ माण्हुनि खे अलाट कई वई। सिंध जे निगरान हुकूमत पारां करायल जांच में इंकशाफ क्रीक सिस्टम जे 500 एकड़ ज़मीनुनि ते कब्ज़ा थी विया। रिपोर्ट में ॼाणायल मामले जी वधीक जांच, कब्ज़ा ख़त्म कराइण ऐं तिमर जे ॿेलनि खे महफ़ूज़ बणाइण जी सिफ़ारिश। सामूंडी तूफ़ाननि जे असरनि खे घटाइण में तिमर जा ॿेला अहम किरदारु अदा कनि था ऐं मच्छी समेत ॿी आबी जीवत लाइ बि तिमर जा ॿेला अहम आहिनि। आलमी इदारे जो सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू खे ख़त ॾिंगी ऐं भुंडार ॿेटुनि खे कमर्शियल ऐं रिहायशी मक़सदुनि लाइ इस्तेमालु करण वारनि मामलनि खां पोइ सिंध हुकूमत ॿिन्ही ॿेटुनि समेत 7,56,864 एकड़ एराज़ी खे प्रोटेक्टेड फॉरेस्ट जो दर्जो ॾेई चुकी। कराची खे सोनामी खां महफ़ूज़ करण लाइ 5,000 एकड़नि ते तिमर जा ॿेला मौजूदु। बिल्डर्स माफ़िया रेवेन्यू ऐं पुलिस अमलदारनि जी मदद सां तिमर जा ॿेला ख़त्म करे ज़मीन फॿाइण लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं। पहिरियां रेवेन्यू अमलदारनि ज़रिए ज़मीन अलाट कराई वञे थी ऐं बाद में पुलिस जी मदद सां राति जी ऊंधाईअ में तिमर जा वण वढिया वञनि था। तिमर जे ॿेलनि वारी ज़मीन फॿाइण लाइ तरीक़े वारदात बि साम्हूं अची वई। रेवेन्यू खाते 2010 खां 2022 ताईं तिमर जे ॿेलनि वारी 235 एकड़ ज़मीन रिहायशी ऐं सनती मक़सदुनि लाइ अलाट करे चुको आहे। अलाटमेंट रद्द न थी त तिमर जा ॿेला ख़त्म थी वेंदा। काका पीर वारे पासे 62 एकड़, माड़ीपुर में 8 एकड़, शम्स पीर वटि 42 एकड़, बीच लग्ज़री होटल जे भरिसां 11 एकड़ ऐं मच्छर कॉलोनी वारी साइट में 55 एकड़ ज़मीन अलाट कई वई। हॉक्स बे वारी साइट ते 15 एकड़, हिजरत कॉलोनी वारी साइट खां 11 एकड़, माई कोलाची वटि 1 एकड़ ऐं मनोड़ा वटि 29 एकड़ ज़मीन अलाट कई वई आहे। इन समूरी सूरत हाल ते असां सां ॻाल्हि ॿोल लाइ स्टूडियो में मौजूदु आहे KTN न्यूज़ जो सीनियर रिपोर्टर सगीर चांडियो। वॾी महिरबानी सगीर, टाइम ॾियण लाइ। सगीर, जीअं मूं शुरू में ॿुधायो त रेवेन्यू खाते सिंध जे अमलदारनि पैसनि ख़ातिर माहौलियात दुश्मनी जो सबूत ॾींदे तिमर जे ॿेलनि वारी ज़मीन रिहायशी ऐं कमर्शियल मक़सदुनि लाइ अलाट करे छॾी आहे। नाज़रीन खे सभ खां पहिरियां इहो ॿुधाइजो त तिमर जे ॿेलनि वारी ज़मीन जी अलाटमेंट वारो मामिलो कॾहिं ऐं कीअं साम्हूं आयो आहे। वॾी महिरबानी रोशनी। ॾिसो, सिंध जे रेवेन्यू खाते जा कारनामा जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असां पंहिंजे प्रोग्राम में रिपोर्ट कंदा रहिया आहियूं त उते सरकारी रिकॉर्ड खे बाहियूं ॾेई पाण हथ सां वरी उहे मुख़्तलिफ़ बिल्डरनि खे सरकारी ज़मीन अरबे खरबे रुपयनि जी ज़मीन जेका आहे उहा विकिरो कई वञे थी रिश्वत एवज़। ईअं ई हाणे जेको आहे हिननि सिंध जे ॿेले खाते जी ज़मीन क़ीमती मतिलबु जिते तिमिर जा ॿेला मौजूदु आहिनि मतिलबु इको सिस्टम सां जेको आहे उन्हनि रांदि शुरू करे छॾी आहे पैसनि ख़ातिर। त हाणे हिते कराची जे चौधारी जेको आहे उहो 5,000 एकड़ ज़मीन ते जेके आहिनि उहे तिमिर जा ॿेला मौजूदु आहिनि। दुनिया में जेको आहे इन्हनि जी अहमियत छा हुजे थी, इन अहमियत जी जेको आहे उहा रेवेन्यू खे ख़बर हूंदे बि उहा जेका आहे हिननि अहिड़ी हरकत कई आहे ऐं माहौल दुश्मनी जो हुननि सबूत ॾेई छॾियो आहे। त हाणे हिननि ईअं कयो आहे त कोरंगी क्रीक सिस्टम वटि जेके तिमिर जा ॿेला मौजूदु आहिनि
उन्हनि उते पाणी बीठो आहे, समुंड में जेकी तिमिर जा ॿेला मौजूदु आहिनि उन्हनि ज़मीन जेका आहे उहा अलाट करे छॾी आहे मुख़्तलिफ़ बिल्डरनि खे। ऐं हाणे उहे बिल्डर जेके आहिनि उते पहुता आहिनि ऐं राति में पुलिस जी मदद सां जेके आहिनि उन्हनि वणनि जी वाढी कई वञे थी, उते ई लट करे पोइ उहे दीवारियूं जेके आहिनि उहे ठाही वञनि थियूं। मुख़्तलिफ़ डेवलपमेंट वारो कमु बि जेको आहे उते हाणे शुरू थी वियो आहे। त हीउ मामिलो तव्हांखे ॿुधाईंदुसि त 2 नवंबर 2023 ते आलमी इदारो आहे जेको WWF, उन्हनि जेको आहे हिननि शिकायत कई आहे सिंध जे बोर्ड ऑफ रेवेन्यू खे, जंहिंखां पोइ सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू इन मामले जी जांच कराई। उनमें जेको आहे उहो सर्वे सुप्रीडेंट कराची इन मामले जी जेका उहा जांच कई। उनमें लाॻापियल ज़िलनि जा DC बि जेके उन्हनि में उन कमेटी में शामिल हुया, उते विया क्रीक सिस्टम में। उते इहा ख़बर पई त रेवेन्यू अमलदारनि जेको आहे कोरंगी जी डेह में जेको आहे जेका ऑलरेडी फॉरेस्ट डिपार्टमेंट जेको आहे उहो प्रोटेक्टेड करार ॾेई चुको आहे ऐं उहो जनवरी 2022 में जेको आहे उनजो नोटिफिकेशन बि जारी थियल आहे। पर उन जे बावजूदि हिननि पुराणनि तारीख़नि में उहा ज़मीन जेका आहे जिते तिमिर जा ॿेला जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि, जिते डिंगी ऐं भिंडार बेट जो जेको मामिलो साम्हूं आयो आहे, उहे बि उन जे भरिसां ई मौजूदु आहिनि। हाणे थोरो डिंगी ऐं भिंडार त थोरो अॻिते ई आहे, पर हीअ हाणे वेझे अची विया आहिनि, यानी शहर वारी साइड ते जेके तिमिर जा ॿेला मौजूदु आहिनि उन्हनि जी वाढी जे लाइ, उन्हनि जी ज़मीन ते नज़र जे लाइ जेको हाणे रेवेन्यू अमलदार जेके आहिनि बिल्डर माफ़िया सां मिली करे उते डेवलपमेंट करणु चाहिनि था। त उन मामले जी जेका उहा जांच थी ऐं ख़बर पई त तक़रीबन 700 एकड़ ज़मीन जेका आहे उन्हनि अलाट करे छॾी आहे मुख़्तलिफ़ माण्हुनि खे। ऐं उहा रिपोर्ट जेका आहे तव्हांखे मां ॿुधाईंदुसि त हिननि सभ खां पहिरीं जेको आहे हिननि 72 एकड़ ज़मीन अलाट कई आहे। उन जे लाइ हिननि 295 खां 301 ताईं जेके आहिनि उहे सर्वे नंबर बि जेके आहिनि इन्हनि रखी छॾिया आहिनि। इहा जांच रिपोर्ट में चयो वियो आहे। अहिड़ी रीति वरी पोइ 26 एकड़ जेका आहे जिते तिमिर जा ॿेला मौजूदु आहिनि उहा ज़मीन जेका आहे हिकु ॿिए बिल्डर खे अलाट कई वई आहे। उन जे लाइ बि 324 खां 327 ताईं जा जेके आहिनि उहे सर्वे नंबर खाता जेके आहिनि इन्हनि रखी छॾिया आहिनि। हालांकि इन्हनि जी हद ई नथी अचे ऐं हुन जी बाउंड्री खां ई ॿाहिरि आहे, इहा डेह में ई करे ई नथा सघनि, छाकाणि जो ॿेले खाते जी जेका आहे उहा ज़मीन उते सॼी हदूं जेके आहिनि उहे ॿेले खाते जो आहिनि उहो प्रोटेक्टिव एरिया करार ॾिनल आहे। तिमिर जा ॿेला मौजूदु आहिनि। सामूंडी तूफ़ाननि खे रोकण जे लाइ उनमें अहम किरदारु हुजे थो इन्हनि तिमिर जे ॿेलनि जे लाइ। नायाब नस्ल जूं जेके आहिनि उहे मच्छूं या जंगली जीव जेके ॿिया जेके जीवत जेके आहिनि उन्हनि जे लाइ इहे पनाहगाह बणियल हूंदा आहिनि, पर हिननि उन खे बि जेको आहे उहो बख़्श न कयो आहे ऐं तक़रीबन 750 एकड़ सरकारी ज़मीन जेका आहे इन्हनि अलाट करे छॾी आहे। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त वरी उन 26 एकड़ खां पोइ वरी 37 एकड़ ज़मीन जेका आहे हिकु ॿिए पासे खां अलाट कई वई। उन जे लाइ सर्वे नंबर रखिया विया आहिनि 328 खां 331 ताईं जेके आहिनि उहे सर्वे नंबर रखिया आहिनि। उनखां पोइ वरी 500 एकड़ हिकु ॿिए बिल्डर खे अलाट कई वई आहे ज़मीन। उन जे लाइ वरी धार जेके आहिनि सर्वे नंबर रखिया आहिनि। त मतिलबु उन्हनि हिकिड़ो गैर क़ानूनी तौर ते कमु कयो आहे ऐं उते इहा जीअं ई WWF वारे इदारे जी जेका आहे उन्हनि इहा शिकायत जीअं ई आई त उन शिकायत खां पोइ इन मामले जी जांच थी। मामले जी जांच थियण खां पोइ इहो साबित थी वियो त उते जेके तिमिर जा ॿेला मौजूदु आहिनि उन ते रेवेन्यू अमलदारनि जेको आहे पंहिंजो कारनामो सर अंजाम ॾींदे अहिड़ो गैर क़ानूनी कमु कयो आहे ऐं जंहिंखे जेको आहे उहो कराची खे तमामु वॾो ख़तरो जेको आहे उहो अॻिते हली पैदा थी सघे थो। जी अच्छा सकीर, इहो ॿुधाइजो त रेवेन्यू खाते हेल ताईं घणा एकड़ ज़मीन अलाट कई आहे ऐं उहा ज़मीन कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में अलाट कई वई आहे? ॾिसो, हीअ जेका ज़मीन त सभ खां पहिरीं जेका आहे उन्हनि कोरंगी क्रीक सिस्टम जेका आहे डेह में उन्हनि में ज़मीन इहा अलाट कई आहे जिते ही मामिलो ज़ाहिर थियो आहे। हूअं ई जिते कराची जे मुख़्तलिफ़ जेका क्रीक सिस्टम मौजूदु आहिनि, जीअं हिजरत कॉलोनी आहे, उनखां अलावा गिज़री वारे साइड आहे, बीच लग्ज़री में आहे, मच्छर कॉलोनी वारी साइड आहे, कोरंगी क्रीक सिस्टम आहे, इब्राहिम हैदरी आहे, मुख़्तलिफ़ मतिलबु कराची जे चौधारी उनखे जेको आहे सामूंडी तूफ़ान खां बचाइण जे लाइ इहे तिमिर जा ॿेला मौजूदु आहिनि। मजमूई तौर ते 5000 एकड़ जे लॻभॻि जेके आहिनि उहे तिमिर जा ॿेला मौजूदु आहिनि। कराची में तिमिर जा ॿेला जेके आहिनि उहे वधण बदिरां घटिजी रहिया आहिनि, छाकाणि जो इन में बिल्डर माफ़िया जी नज़र आहे
ऐं हू कमर्शियल ऐं रहायशी मक़सदनि लाइ इस्तेमालु करणु चाहिनि था। इन करे उन्हनि रेवेन्यू अमलदारनि जी उन्हनि सपोर्ट हासिलु कई आहे। पुलिस अमलदारनि जी जेका उहो सपोर्ट हासिलु कई आहे, हिकु ॻठ जोड़ आहे। जीअं असां पंहिंजे अॻु में बि प्रोग्रामनि में इहो ज़िक्र कंदा आहियूं त हिकिड़ो सिस्टम हुजे थो ऐं उन सिस्टम तहत ज़मीन फबाई वञे थी, करप्शन कई वञे थी, त हीअ बि जेका तिमिर जा ॿेला ख़तमु करण जे लाइ हिकिड़ो सिस्टम जुड़ियो आहे। उन सिस्टम में बिल्डर माफ़िया बि मौजूदु आहे ऐं रेवेन्यू जा अमलदार बि जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। मुख़्तियारकार तपेदार हुजनि या मथी लेवल ते जेके रेवेन्यू अमलदार हुजनि उहे ऐं पुलिस जा अमलदार, उहे मिली करे राति जो पहिरीं ज़मीन जेका आहे उहा ग़ैर क़ानूनी तौर ते अलाट कई वञे थी। बाद में वरी जेको आहे उहो राति जी ऊंदाही में जेको आहे या तिमिर जा ॿेला जिते हुननि ज़मीन जेका आहे उहा अलाट कई, उते जेका आहे वणनि जी वाढी जेका आहे उहा शुरू थी वञे थी, जंहिंखां पोइ वरी कंस्ट्रक्शन जो कमु शुरू थी वञे थो। त हिकु सिस्टम तहत जेका आहे उहा ही ज़मीन फबाई वञे थी, क़ीमती एराज़ी ते जेका उहो कब्ज़े करण जी कोशिशि कई पई वञे। मजमूई तौर ते 700 जेके आहिनि उहे 700 जे लॻभॻि एराज़ी ते जेके आहिनि ॿेला जिते मौजूदु आहिनि उते हिननि ब्लॉक ठाहे छॾिया आहिनि ऐं उते सर्वे नंबर जी मूं तव्हांखे ॿुधायो त उते सर्वे नंबर रखिया विया आहिनि। ऐं बिल्डर माफ़िया जेका हाणे परेशान आहे, छाकाणि उन्हनि अरबे रुपया जेका रिश्वत ॾेई करे इहा ज़मीन अलाट कराई। हाणे इहो मामिलो ज़ाहिर थियो आहे। WWF वारो इदारो जेको आहे उहो बि हाणे जेको आहे उहो सुजाॻ थियो आहे, उन शिकायत कई, जंहिंखां पोइ फॉरेस्ट डिपार्टमेंट बि जेको आहे हाणे मुतहरिक नज़र अचे पियो। उहो चवनि पिया त इहा ज़मीन जेका आहे उहा ख़ाली कराए ॾिनी वञे। जी सही। अच्छा सगीर, तिमिर जे ॿेलनि वारी ज़मीन ते कब्ज़नि वारे मामले में रुगो रेवेन्यू जा अमलदार मुलविस आहिनि। इन समूरी सूरत हाल में पुलिस जो किरदारु कहिड़ो हुजे थो? ॾिसो, जिते रेवेन्यू जा अमलदार इन में मुलविस आहिनि त पुलिस जो बि इन में जेके अमलदार आहिनि उहे मुलविस हुजनि था। पुलिस जीअं मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त पहिरीं रेवेन्यू अमलदार जेके आहिनि इन्हनि खे कूड़ा खाता रखी ऐं ब्लॉक ठाहे सर्वे नंबर रखी करे उन्हनि खे ज़मीन ॾिनी वई। हाणे उते ज़मीन ते त पाणी मौजूदु आहे, तिमिर जा ॿेला जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। उन्हनि खे कीअं लटिजे, उहो लट जे लाइ पुलिस जी मदद जेका आहे उहा उन्हनि हासिलु कई आहे। राति जी ऊंदाही में जेको आहे उते पुलिस सां मिली करे तिमिर जा वण जेके आहिनि उहे वढिया वञनि था ऐं उहे जेके काठियूं आहिनि उहे उते ई डंप कयूं वञनि थियूं। पोइ कंस्ट्रक्शन जो कमु जेको आहे उहो शुरू कयो वञे थो। दीवारूं जेके आहिनि उहे उते ठही वियूं आहिनि ऐं उन जा नक्शा बि जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। किथे किथे जेके आहिनि इन्हनि जेके सर्वे नंबर रखिया आहिनि उते तिमिर जा ॿेला बि जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। उन जे बावजूद बि इन्हनि रेवेन्यू अमलदारनि जेके आहिनि उहे सर्वे नंबर रखिया विया आहिनि। हाणे इहो मामिलो ज़ाहिर थियो आहे ऐं रेवेन्यू जा अमलदार जेके आहिनि यानी आला अख़्तियारूं जेके आहिनि उहे सख़्तु नाराज़ थियूं आहिनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई ते बि जेको आहे उहो गौर कयो पियो वञे। जी सही। अच्छा सगीर, इहो ॿुधाइजो त आलमी मालियाती WWF जी शिकायत ते निगरान हुकूमत पारां करायल जांच में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ऐं सिफ़ारिशूं साम्हूं आयूं आहिनि? छा इन जांच में ज़िम्मेवारनि जी बि का निशानदही कई वई आहे? ॾिसो, सामूंडी माहौल खे जेको आहे उहो तहफ़ुज़ फ़राहम करण जे लाइ WWF जो इदारो जेको आहे न सिर्फ़ु पाकिस्तान पर दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में उहो कमु करे पियो। त उन्हनि तरफ़ां जेको आहे उहो वफ़ाक़ी ऐं सूबाई इदारनि सां मिली करे जेको आहे माहौलियात जे तहफ़ुज़ लाइ जेको उहो कमु करे पियो। जिते जिते उहो वायलेशन थींदी आहे त इहे जेके आहिनि NGOs जेका आहे उहा सरगर्म थी वेंदी आहे ऐं शिकायत बि कंदा रहनि था। त हाणे ईअं थियो आहे जो हिननि सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू खे मूं जीअं तव्हांखे ॿुधायो त 2 नवंबर 2023 ते सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू खे आलमी इन इदारे ख़तु लिखियो आहे ऐं उन ख़त में इहा शिकायत कई त जेके समुंड जे अंदरि मौजूदु तिमिर जा ॿेला आहिनि उन्हनि ते कब्ज़ा कया वञनि था ऐं जेका उते जेका उन जे ख़ात्मे जे लाइ जेके आहिनि उहे कोशिशूं शुरू थी वियूं आहिनि। ऐं हिकिड़ी उन्हनि ब्रीफिंग बि ॾिनी। उन ख़त में इहो बि ॼाणायो वियो आहे त असांखे मालूम थियो आहे त 2011 खां पोइ जेको आहे 220 खां 250 एकड़ ज़मीन जी एराज़ी ते मुश्तमिल जेके रक़बे ते तिमिर जा ॿेला आहिनि उहे ख़तमु थी विया आहिनि। इन जो मतिलबु इहो आहे त तिमिर जा ॿेला जेके आहिनि उहे ख़तमु थियनि पिया। इहा तमामु ख़तरनाक सूरत हाल पैदा थियणु वञी रही आहे, छाकाणि जो तिमिर जा ॿेला जेके आहिनि उहे सोनामी खे रोकण में अहम किरदारु अदा कनि था। मच्छी समेत ॿियूं जेके जीवत आहिनि उन जे लाइ इहे पनाहगाह हूंदा आहिनि। उनखां अलावा जेके माहीगीर आहिनि उन्हनि जे रोज़गार जो इहे ज़रियो बणियल हूंदा आहिनि। त इन खे ख़तमु करण जे लाइ जेको आहे उहो सॼो सिस्टम जेको आहे उहो जुड़ियल हुजे थो ऐं उनखे ख़तमु जेको आहे उहो नथो करे सघिजे। आलमी
कानून बि जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि, पर उन जे बावजूदु रेवेन्यू जा जेके अमलदार आहिनि उहे जेके आहिनि कारनामा सर अंजाम ॾींदा रहनि था। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके आहिनि उहे जेके आहिनि इहे शयूं जेके आहिनि उहे रिपोर्ट थींदियूं रहियूं आहिनि, पर उन जे बावजूदु बि इहे शयूं जेके आहिनि इहे कंदा रहनि था ऐं गैर क़ानूनी तौर ते इहा अलाटमेंट कई वई आहे। हाणे उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। जी अच्छा सकीर, आलमी माहौलियाती इदारे WWF सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू खे हिकु ख़त बि लिखियो आहे। इन ख़त बाबति अव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? ॾिसो, जीअं मूं ख़त जो तव्हांखे ॿुधायो त उन में जेके मुख़्तलिफ़ सिफ़ारिशूं कयल आहिनि। सिंध हुकूमत खे इहो मुतालबो कयो वियो आहे त जेकी रेवेन्यू जा अमलदार जेके इन में मुलविस आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं इन जो ॿेलनि जो जेको आहे उहो तहफ़ुज़ कयो वञे। तिमिर जा ॿेला जेके आहिनि उहे तमामु क़ीमती हुजनि था, सोनामी खे रोकण में अहम किरदारु अदा कनि था। तंहिं करे उनखे इहा सिफ़ारिश कई वई आहे, जंहिंखां पोइ अहिड़ी सिफ़ारिश ऐं शिकायत खां पोइ जेको आहे इहो मामिलो ज़ाहिर थियो आहे ऐं जेके रेवेन्यू जा अमलदार जेके आहिनि उन्हनि मामले जी जांच कई ऐं जांच दौरान तक़रीबन 700 एकड़ सरकारी जेका इहा ज़मीन आहे जिते तिमिर जा ॿेला मौजूदु आहिनि उहा अलाट कई वई आहे ऐं उन ते कूड़ा जेके आहिनि उहे सर्वे नंबर बि जेके आहिनि उहे रखिया विया आहिनि। जी सगीर, अव्हांखे यादि हूंदो त ॾिंगी ऐं भुंडार ॿेटनि खे रिहाइशी ऐं कमर्शियल मक़सदुनि लाइ इस्तेमालु करण वारो मामिलो साम्हूं अचण खां पोइ सिंध हुकूमत ॿिन्ही ॿेटुनि समेत 7,56,864 एकड़ एराज़ी खे ज़मीन प्रोटेक्टेड फॉरेस्ट जो दर्जो ॾिनो हो। इन ते आख़िर अमल छो नथो थिए? ॾिसो, वफ़ाक़ी हुकूमत जेको आहे जॾहिं इमरान ख़ान जी हुकूमत हुई त इहे जेके भंडार ॿेट जेको ख़ासि तौर ते उते जेका ही कमर्शियल मक़सदनि लाइ इस्तेमालु करणु पियो चाहे ऐं रहाइशी मक़सदनि लाइ इस्तेमालु करणु पियो चाहे, उनजे लाइ हिननि ऑर्डिनेंस बि जेको आहे उहो आंदो हुयो। पर जेका पोइ सिंध जूं सियासी जमायतूं जेके आहिनि ऐं जेके क़ौमपरस्त धुरियूं जेके आहिनि उन्हनि सख़्तु सिंध जी आवाम, सिंध जो शहूर जेको आहे उहो रद्द अमल ॾिनो त इहो अमल जेको आहे तमामु ग़लति आहे ऐं इन सां जेके आहिनि उहे तिमिर जा ॿेला जेके आहिनि उहे ख़तमु थी वेंदा। कराची जेका आहे उहो इन ॿेटनि ते जेको आहे कब्ज़े करण जी माज़ी में बि कोशिशि थी हुई, पर हाणे जेको मूं तव्हांखे ॿुधायो त 2022 में जीअं इहो मामिलो साम्हूं आयो त लैंड यूटिलाइज़ेशन खाते जी इजाज़त सां उन्हनि खे NOC जारी कई वई ऐं छाकाणि जो इहे रेवेन्यू जा अमलदार जेके आहिनि उहे इन सिस्टम जो हिसो हुजनि था त जॾहिं ॿेटनि ते कब्ज़े थियण जी कोशिशि कई त उन वक़्तु बि लैंड यूटिलाइज़ेशन खाते जा कामोरा जेके आहिनि उन्हनि उहा NOC जारी कई, जंहिंखां पोइ सिंध जो अवाम जॾहिं एहतिजाज कयो त उहा जेको इजाज़तनामो हो उहो वापसि वरितो वियो ऐं मुख़्तलिफ़ पार्टियूं जेके आहिनि उहे सरापा एहतिजाज बणियल रहियूं ऐं उहो आख़िरकार जेको उहो ऑर्डिनेंस ख़तमु कयो वियो ऐं हाई कोर्ट जे हुकुम तहत पोइ उनखे प्रोटेक्टेड फॉरेस्ट जो दर्जो ॾिनो वियो। त ही जनवरी 2022 में जेको आहे उहो ॾिंगी भंडार ॿेटनि समेत तक़रीबन 7.5 लख यानी 7,56,864 एराज़ी ते जेको मुश्तमिल जेके तिमिर जा ॿेला आहिनि उन्हनि खे प्रोटेक्टिव एरिया करार ॾिनो वियो हो। उनमें ठटे ज़िले जे तालुके केटी बंदर खां जेको आहे उहा 3,98,000 एकड़ एराज़ी खे महफ़ूज़ ॿेला करार ॾिनो वियो हो। उनखां अलावा जेको आहे उन में हाणे जेका आहे उहा इहा देह जेका डेह उहा बि जेका आहे उहा इन में शामिलु हुई। त उन बावजूदि बि जेका आहे हिननि रेवेन्यू अमलदारनि जेको आहे उहा फॉरेस्ट जे अहिड़े नोटिफिकेशन अदालती हुकमनि जे बावजूदि फॉरेस्ट जे अहिड़े नोटिफिकेशन खां पोइ बि रेवेन्यू जे अमलदारनि अहिड़ो कारनामो सर अंजाम ॾिनो आहे। माहौलियात दुश्मनी जो जेको आहे उन्हनि सबूत ॾेई छॾियो आहे ऐं कूड़ा जेके आहिनि उहे खाता रखिया विया आहिनि, सर्वे नंबर रखिया विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि खे जेका आहिनि उन्हनि ज़मीनूं जेके आहिनि उहे अलाट करे छॾियूं आहिनि। जी सगीर, तिमिर जे ॿेलनि वारी ज़मीननि ते कब्ज़ा ऐं उन्हनि जी गैर क़ानूनी अलाटमेंट वारे मामले ते ॿेले खाते जो कहिड़ो किरदारु आहे? ॿेले खाते जे कंहिं ज़िम्मेवार अमलदार सां अव्हां जी का ॻाल्हि ॿोल थी सघी आहे? उन्हनि जो छा चवणु आहे? ॾिसो, ॿेले खाते जे अख़्तियारनि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं उन जी बि का कारकर्दगी रोशनी का ठीकु न आहे, छाकाणि जो तक़रीबन 40 सालनि खां असांजे ॿेले खाते जी ज़मीननि ते जेके आहिनि उहे कब्ज़ा थियल आहिनि ऐं उहे कब्ज़ा ख़तमु करण में ॿेले खाते जो अमलो जेको आहे उहो नाकाम वियो आहे। उनखां अलावा जेका आहे ही M9 मतिलबु सुपर हाईवे हुजे या मोटरवे हुजे, ॿिन्ही पासनि खां जेके ॿेले खाते जी ज़मीन आहे उते मुख़्तलिफ़ बिल्डर जेके आहिनि उहे कब्ज़ो करे चुका आहिनि ऐं रेवेन्यू जा अमलदार तक़रीबन 64,000 एकड़ ज़मीन जेका आहे ॿेले खाते जी ज़मीन उन्हनि अलाट करे चुका आहिनि ऐं उन जी जेका आहे उहा
नेब जेका जांच करे चुकी आहे, पर उन जे बावजूदि उहा ज़मीन ख़ाली नाहे कई वई। मुख़्तलिफ़ माण्हू जेके आहिनि उहे उन में मुलविस आहिनि, मुख़्तलिफ़ बाअसर सियासी धुरियूं जेके आहिनि उन में मुलविस आहिनि। हाणे तव्हांखे ॿुधाईंदुसि त रेवेन्यू जेके ॿेले खाते जे अख़्तियारनि सां जेका मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि जो इहो चवणु आहे त 2010 खां वठी 2022 ताईं जेका आहिनि उन्हनि खे जेका रिपोर्ट मिली आहे, सिर्फ़ु ही कोरंगी क्रीक सिस्टम जो जेको ही मामिलो ज़ाहिर न आहे थियो, रुगो 700 एकड़ ज़मीन जेका आहे उहा सिर्फ़ु इते रेवेन्यू अमलदारनि जेका अलाट नाहे कई, पर जिते ॿी हंधि यानी ॿियनि हंधनि ते जिते क्रीक सिस्टम मौजूदु आहे, जिते तिमिर जा ॿेला कराची जे मुख़्तलिफ़ हंधनि ते मौजूदु आहिनि, उते बि इहे साॻई मसइला जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। उते ई रेवेन्यू अमलदार जेके आहिनि ग़ैर क़ानूनी तौर ते मुख़्तलिफ़ बिल्डरनि खे अलाट करे चुका आहिनि। त हाणे जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त 2010 खां 2022 ताईं 235 एकड़ ज़मीन जेका आहे उहा सनती ऐं रहाइशी मक़सदनि लाइ अलाट कई वई आहे। त उन में जेका चीफ सेक्रेटरी वटि गुज़िरियल साल हिकिड़ो इजलास थियो हो, उन जे मिनट्स में इहो ॼाणायो वियो आहे त काका पीर वारे पासे खां जिते तिमिर जा ॿेला मौजूदु आहिनि, उते 62 एकड़ ज़मीन जेका आहे उहा ग़ैर क़ानूनी तौर ते उन्हनि रेवेन्यू अमलदारनि मुख़्तलिफ़ बिल्डरनि खे अलाट करे चुका आहिनि। अहिड़ी तरह जेका आहे उहा माड़ीपुर वारी साइड ते बि 8 एकड़ ज़मीन अलाट कई वई आहे। शम्स पीर वटि 42 एकड़ ज़मीन जेका आहे उहा मुख़्तलिफ़ माण्हुनि खे सनती मक़सदनि लाइ, रहाइशी मक़सदनि लाइ अलाट कई वई आहे। बीच लग्ज़री जे भरिसां मां ॾिठो हूंदो त तमामु घणा जेके आहिनि उहे तिमिर जा ॿेला मौजूदु आहिनि। उते बि रेवेन्यू अमलदारनि जेको आहे उहा ख़ामोशी अख़्तियार न कई ऐं रेवेन्यू पुलिस ऐं बिल्डर माफ़िया सां मतिलबु हिकिड़े सिस्टम तहत मिली करे उते बि 11 एकड़ बीच लग्ज़री जे भरिसां ज़मीन अलाट कई वई आहे। इहा सरकारी रिपोर्ट में इहो चयो वियो आहे जेका चीफ सेक्रेटरी खे ॿुधायो वियो। उनखां अलावा जेको आहे मच्छर कॉलोनी वारी साइड में 55 एकड़ ज़मीन, हाक्सबेरी वारी साइड ते 15 एकड़ ज़मीन ऐं हिजरत कॉलोनी वारी साइड ते 11 एकड़ ज़मीन, माई कोलाची बोट बेसन वारे इलाइक़े में जेको आहे उहा 1 एकड़ ज़मीन। उनखां अलावा जेका आहे मनोड़ा वटि 29 एकड़ ज़मीन जेका आहे जेका प्रोटेक्टिव एरिया करार ॾिनल आहे, उहा बि ज़मीन जेका आहे उहा अलाट कई वई आहे। हाणे मजमूई तौर ते जेकॾहिं हिन जी मालियत ॿुधायां तव्हांखे फ़ी एकड़ जी, त 1.25 अरब जेको आहे 1 एकड़ जी मालियत आहे, त केतिरा ई ख़रबे रुपया थी वञनि था। ख़रबे रुपयनि जी ज़मीन जेका आहे रेवेन्यू अमलदारनि ईअं भुगड़नि मुठ ते अलाट करे छॾी आहे ऐं ग़ैर क़ानूनी तौर ते उन्हनि कमु कयो आहे। ऐं कराची जे सोनामी खे रोकण जे लाइ इहे जेके तिमिर जा ॿेला मौजूदु आहिनि, दुनिया में जेको आहे उहो माहौलियाती तब्दीली जे हवाले सां तमामु घणो कमु थिए पियो, पर सिंध में इहे रेवेन्यू जा अमलदार जेके आहिनि उहे माहौलियात दुश्मन जेके आहिनि उहे साबित थिया आहिनि ऐं अहिड़े क़िस्म जो उहो कमु कनि पिया। बिल्डर, पुलिस ऐं रेवेन्यू अमलदार थोरे ॿेले खाते जा अमलदार जेके आहिनि उहे मिली करे इन्हनि ज़मीननि जो जेको आहे ख़ात्मो करणु चाहिनि था ऐं तिमिर जा ॿेला जेके आहिनि उहे ख़तमु करणु चाहिनि था। जेकॾहिं इहो सिस्टम मौजूदु रहियो त हीअ तिमिर जा ॿेला जेके आहिनि उहे ख़तमु थी वेंदा। ॿेले खाते जे अख़्तियारनि सां जेका मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी, उन्हनि इहा सिफ़ारिश कई आहे त असांखे बि इहा ख़बर पई आहे त तक़रीबन कोरंगी क्रीक सिस्टम वटि जेके आहिनि उहे 700 एकड़ सरकारी ज़मीन ते जिते जेका अञा पाणी बीठो आहे उते तिमिर जा ॿेला मौजूदु आहिनि, उते हुननि जेके आहिनि उहे ब्लॉक ठाहे करे उन्हनि सर्वे नंबर रखी छॾिया आहिनि, मुख़्तलिफ़ माण्हुनि खे उन्हनि ज़मीनूं अलाट करे छॾियूं आहिनि। तमामु ग़लति कमु कयो आहे, इहो चवणु आहे जेको आहे उहो ॿेले खाते जे अख़्तियारनि जो। उन हिकु ऑफिसर जेको आहे मूं ॿुधायो, उन जो चवणु हुयो त जेके अगरि इहो सिस्टम हलंदो रहियो त ही जेके आहिनि कुझु ई सालनि में तिमिर जा ॿेला जेके आहिनि उहे ख़तमु थी वेंदा, कराची खे तमामु वॾो ख़तरो पैदा थी वेंदो ऐं सुनामी खे रोकण जे लाइ इहे ॿेला जेके आहिनि उहे लॻल आहिनि। पर रेवेन्यू अमलदार मुसलसल पंहिंजी इहा कार्रवाई जारी रखनि था ऐं ज़मीनूं जेके आहिनि उहे अलाट कंदा वञनि था। जी सही। अच्छा सखीर, आख़िर में इहो ॿुधाइजो त तिमिर जे ॿेलनि वारी ज़मीन फवाइण वारो एॾो वॾो मामिलो साम्हूं अचण खां पोइ रेवेन्यू खाते जे अमलदारनि सां अव्हां जेको राब्तो थी सघियो आहे, उन्हनि जो मौक़िफ़ छा आहे? ॾिसो, रेवेन्यू अमलदारनि जे मुख़्तलिफ़ मुंहिंजी ऑफिसरनि सां ॻाल्हि ॿोल थी, उन्हनि जो इहो मौक़िफ़ साम्हूं अचे पियो त असांखे WWF जे इदारे जेको आहे असांखे शिकायत कई ऐं शिकायत में हुन ॿुधायो हो त 220 खां 250 एकड़ ज़मीन ताईं जेके आहिनि तिमिर जा ॿेला हुया उहे ख़तमु थी विया आहिनि ऐं रेवेन्यू अमलदारनि जेको आहे उन जी मिली भगत सां अलाटमेंट कई वई या ज़मीन ते कब्ज़ो कयो वञे थो। अहिड़ी शिकायत खां पोइ जेको आहे हीउ मामिलो ज़ाहिर थियो ऐं उन ते असीं जांच कराई आहे ऐं जांच में इहो साबित थियो आहे त तक़रीबन 674 एकड़ जेका एराज़ी आहे जिते तिमिर जा ॿेला मौजूदु आहिनि उन ते सर्वे नंबर रखिया विया आहिनि
ऐं हाणे जेको बिल्डर माफ़िया परेशान थी विया आहिनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु असीं कार्रवाई बि जेका उहा शुरू कई वई आहे ऐं उन रिपोर्ट में इहा सिफ़ारिश कई वई आहे त हाणे हिकु हिकु केस जो अलॻि अलॻि सां जेको आहे उहो जाइज़ो वरितो वञे त जीअं इन मामले जी जेका उहा ख़बर पइजी सघे त इहो इन में कहिड़ा अमलदार मुलविस आहिनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु जेका उहा कार्रवाई करे सघिजे। छाकाणि जो रेवेन्यू अमलदार जेके आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु असल में का असराइती कार्रवाई न थियण जे करे उहे जेके आहिनि अहिड़े क़िस्म जा गुधा कमु कनि पिया ऐं अहिड़े क़िस्म जा सिंध दुश्मनी वारा जेके आहिनि उहे मनसूबा आणण में हू जेके आहिनि सहूलियतकारी जो किरदारु अदा करे रहिया आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु ईअं थियणु घुरिजे। हालांकि असांजी निगरान हिन वक़्तु हुकूमत आहे उन जांच त कराई आहे पर इन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई बि थियणु घुरिजे। जेका ज़मीन अलाट कई वई आहे उहा ज़मीन अलाटमेंट रद्द कई वञे। फॉरेस्ट डिपार्टमेंट जो बि इहो मौक़िफ़ साम्हूं अचे पियो, उनजो बि इहो मुतालबो साम्हूं अचे पियो त इहा ज़मीन जेका आहे उहा प्रोटेक्टिव एरिया करार ॾिनल आहे, उते तिमिर जा बेला जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। तंहिं करे जेका अलाटमेंट कई वई आहे, जेके सर्वे नंबर रखिया हुआ आहिनि उहे कैंसिल कया वञनि त रेवेन्यू अमलदार जेके आहिनि उनजो इहो मौक़िफ़ अचे पियो त असीं इन मामले खे ॾिसूं पिया। जांच रिपोर्ट आई आहे ऐं कहिड़ा अमलदार मुलविस आहिनि उनजी हिकिड़ी अलॻि आला सतही इंक्वायरी जेका उहा कराई वेंदी ऐं उनखां पोइ जेको अॻिते मामिलो जेको आहे उहो वधी सघे थो। जी अच्छा सकीर, अव्हांखे छा थो लॻे हिन समूरे एॾे वॾे मामले में जेके ज़िम्मेवार आहिनि उन्हनि ख़िलाफ़ का कार्रवाई थी सघंदी या हर भेरे जीअं की बासर धुरियूं उन्हनि खे बचाए वठंदियूं? ॾिसो, बासर धुरियूं इन्हनि खे बिल्कुलु बचाए वठंदियूं। उहो इन करे जो रेवेन्यू अमलदार जेके आहिनि उन जे पुठियां हिकिड़ो सिस्टम हुजे थो, उन जे पुठियां हिकिड़ा सियासी माण्हू हुजनि था, उन जे पुठियां हिकिड़ा वॾा बिल्डर माफ़िया हुजनि था, पुलिस जा आला अमलदार जेके आहिनि उन में मुलविस हुजनि था। हिकिड़े सिस्टम तहत सरकारी ज़मीन जेका आहे खरबे रुपयनि जी सरकारी ज़मीन, जीअं तव्हांखे मूं ॿुधायो त इन फ़ी एकड़ जी 1 अरब सवा अरब रुपया जेका आहे उनजी मालियत आहे त इन जो तव्हां 700 एकड़ ज़मीन जी अगरि मालियत वधंदो त खरबे रुपयनि जी जेका आहे उहा मालियत जी ज़मीन थी वई। त खरबे रुपयनि जी ही रांदि आहे। खरबे रुपयनि में ही नंढा मुलाज़िम मौजूदु मुलविस न आहिनि, उनमें इलाही वॾियूं माफ़ियाऊं जेके आहिनि उहे मुलविस आहिनि। उनमें जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ बिल्डर जेके आहिनि उहे मुलविस आहिनि। उनमें तमामु वॾी रिश्वत ॻरी रिश्वत ॾेई करे ही सरकारी ज़मीनूं जेके आहिनि उहे फबायूं वञनि थियूं। हिकिड़े सिस्टम तहत जेके आहिनि ही ज़मीननि ते कब्ज़ा कया वञनि था, ज़मीननि जी वालार कई वञे थी। उन्हनि खे इहे न ॾिसणो आहे त ही माहौलियाती तब्दीली जे हवाले सां केतिरे अहमियत जी जेका आहे उहा हासिलु आहे इन्हनि खे तिमिर जे बेलनि खे, पर हुननि खे सिर्फ़ु पंहिंजे मक़सदनि ख़ातिर ऐं रहाइशी ऐं रुॻो पैसो जे चकर में ऐं रहाइशी ऐं कमर्शियल मक़सदनि जे इस्तेमाल जे लाइ उन्हनि ज़मीननि ते इहा वालार कई आहे। ऐं हाणे जेको आहे ॿेटनि खां पोइ वरी हाणे तिमिर जे बेलनि जी वारी एराज़ी ते जेको आहे उन्हनि नज़र रखी आहे ऐं इन करे ई हिन वक़्तु ताईं कंहिं बि अमलदार जे ख़िलाफ़ु जेका उहा कार्रवाई न थी आहे। जेके इन स्कैंडल में मुलविस आहिनि, माज़ी में बि ईअं थींदो रहियो आहे त जेके रिकॉर्ड चोरी थी वियो उन में जेके मुलविस आहिनि, रिकॉर्ड चोरी बल्कि करायो वियो उन में जेके अमलदार मुलविस हुया उहे मेन पोस्टनि ते उन साॻी ऑफ़िसनि में मुक़ररु थिया ऐं जेकी रिकॉर्ड साड़नि था रेवेन्यू जा अमलदार उहे साॻा ई अमलदार उन्हनि साॻियुनि ऑफ़िसनि में मुक़ररु थियनि था। छाकाणि जो इन जे पुठियां हिकिड़ो सिस्टम हुजे थो, उन सिस्टम तहत ई सरकारी ज़मीनूं फबायूं वञनि थियूं। जी वरी महिरबानी सकीर, हिन समूरी सूरत हाल ते अव्हां असांजे नाज़रीन खे तफ़सील सां आगाह कयो। ईंदड़ हफ़्ते कंहिं ॿिए नए मौज़ू सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मेमून खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।